सोहणे रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी मोहब्बत ई निस्बत हूंदी आहे। मुझा दोस्त इन करे के इए न चो त तू हुर झूठो सदाई तोखे केड़ी खबर त उन जे अंदर में रोज़े धणी सां केतिरो प्यार मौजूद आहे। तोखे केड़ी खबर इन करे के जे दिलन के न आज़मा के जे दिलन के न आज़मा उन जे दिल जो राज उन जे यार जे इश्क सां छडे दे ओ जानण वारो जाने तो जेको दिलन जो मालिक आ। छो त कदे के जी नंढड़ी दिल के ईज़ाइण सां खुदा राज़ी न पर नाराज थी पवंदो आ। इन करे मुझा मुसलमान भा अज तोखे पैगाम बस इहो मिलियो त मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना पांजे गुरबत ते कदे भी मायूस न थी जा। मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम भला अञा हिकड़ी गाल चढ़ी आई बुधाई छडी। सुभान अल्लाह। मदीने जे साईं फरमायो कह फरमायो वरी जो कह फरमायो मुझे आका फरमायो कयामत जे ॾींहुं मां मुस्तफा चईन शख्सन के दीदार न कराईंदुस। घणन के वरी चो घणन के जे दिल चवई त मां ॿुधाई न त मां उथां हाणे कंहिंजी दिल थी चवे त ॿुधो। सुभान अल्लाह। मुझे मदीने जे मीर फरमायो चईन शख्सन के मां मुस्तफा कयामत में भी दीदार न कराईंदुस। आका ओहे कहड़ा मुझे महबूब फरमायो पहिरो पहिरो नंबर ओहे जेके पांजे मरण का अग में पांजे अबे अम्मा के राजी करे कोन सघिया। तवज्जो कर मां पी जा बेफरमान अबे अम्मा के ईज़ाइण वारा अबे अम्मा के दुख ॾियण वारा ता त जिंदगी मां मौत अचे वयुन मरण का अग में जन पांजे जी जल अम्मा ऐं अबे जो कदर न कयो अबे अम्मा के राज़ी न कयो उन्हनि जूं दुआऊं न वरतो। मुझो मुस्तफा तो चवे उन्हनि के अबे अम्मा जी जरूरत न हुई मां मुस्तफा के वरी उन्हनि जी जरूरत नाहे। बे नंबर ते थोड़ो थदिय दिल सां ॿुधजा मुझे आका फरमायो बेनमाज़ीअ खे मुंह न लाईंदुस। कंहिंखे ॻाल्हि ॾुखी लॻे असुली न पुछंदे बेनमाज़ीअ खे छो मुझे करीम मुस्तफा फरमायो नमाज जो तोहफ़ो ॾियण वारो रब्बुल आलमीन वठी अचण वारो मां मुस्तफा रहमत लिल आलमीन। हेॾे तवज्जो कर इहो ई सबब आ जो कलमे वारो नमाज जरूर पढ़ंदो। या खुशखबरी आहे सुस्त हूंदो पर पढ़ंदो जरूर। इन करे कलमे वारे के मुस्तफा मुंह जरूर लाईंदो। लेकिन मुझे आका फरमायो बेनमाज़ीअ के मुंह न लाईंदुस। वज़ाहत न तो कयां उन जी बस इहो हिकिड़ो ई जुमिलो चवां थो थोड़ो हाव ते पार हुजई मन नमाज जे वेझो थी पवी। छो त नमाज मोमिन जो मेराज आ नमाज अल्लाह जे रज़ा जो आसान ज़रियो आ। टे नंबर ते मदीने जे साईं फरमायो उन शख्स के मुंह न लाईंदुस जेको मां मुस्तफा जो नालो पाक ॿुधे ऐं मां महबूब ते दुरूद न पढ़े उन के भी मुंह न लाईंदुस। महबूब जो जॾहिं इस्म ॿुधंदो करी बग़ैर कंहिं देर जे लबड़न के भी चुमी ॾींदो कर त अखिड़न के भी चुमराईंदो कर। वरी मुखां सवाल कर जेकॾहिं को तोखां पुछे त महबूब ते दुरूद भले पढ़ पर इहो चपन के चुमी छो ॾियारे चपन सां चुमी ॻाल्हाए त मां जवाब ॾिस मां तनकीद न कंदो आहियां प्यार प्यार में सम्झाईंदो सफ़ा प्यार में उनखे भाकड़ो पाए चईंसि अदा मां तुंहिंजो चवण वठां थो हिकिड़ो चवण मुंहिंजो वठ। चवंदी कहिड़ो? चईंसि तूं हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे महबूब जो नालो वठ पंहिंजे चपन खे झल त हिक ॿिए खे चुमी न ॾियनि।
छा चवंदेस तू हिकड़ो दफ़ो मुझे महबूब जो इस्म वठ महबूब जो इस्म केड़ो आ चई बुधा चो चो मोहम्मद चई सदा महबूब जो इस्म पुकार ऐं पांजे चपन के झल त पाण में बाकुर पाए हिक ॿिए खे चुमी न ॾियनि त मां पंहिंजे हथनि खे रसे सां ॿधण लाइ तयार आहियां पोइ जेॾी महिल चवंदो मुहम्मद हिकु दफ़ो न ॿ दफ़ा उन जा चप हिक ॿिए खे चुमियूं ॾियण ते मजबूर थी वेंदा जॾहिं उन जा चपड़ा ॿ दफ़ा हिक ॿिए खे चुमियूं ॾियनि चवीसि भाउ महिरबानी कर इन चपनि खे झल मथे खे मथे रसे सां ॿध हेठे खे हेठि रसे सां ॿध हाणे वटि चवे थो जेकॾहिं चप मिलंदा न त लबनि ते मुस्तफ़ा जो नालो ईंदो ई कोन को मुस्तफ़ा ईंदो ई उते आ जिथे मुस्तफ़ा ईंदो आ उते विछोड़ो न हूंदो आ उते मेलाप ई मेलाप हूंदो आ पोइ चवीसि मुंहिंजा भाउ जेकॾहिं महबूब जो इस्म वठण ते तुंहिंजा चप बेवस ऐं मजबूर हल इन मुंहिंजे महबूब जो इस्म ॿुधण ते मुंहिंजा हथ ऐं मुंहिंजूं अखियूं बि मजबूर आहिनि प्यार जो जवाब ॾींदे अल्लाह कंदो हो तोसां गॾु चुमण में शुरू थी वेंदो मुझे मदीने जे साईं फरमायो मां मुस्तफ़ा करीम जो इस्म आॾो वरितो वञे ज़िक्र थींदो हुजे जेको दुरूद न पढ़े मां मुस्तफ़ा उनखे बि मुंहुं न लाहींदुसि चौथे नंबर ते गौर सां ॿुध मुझे मदीने जे साईं फरमायो उन औरत खे बि मुंहुं न लाहींदुसि कंहिंखे उन औरत खे बि मुंहुं न लाहींदुसि जेका नाजाइज़ पंहिंजे मुड़ुस खे तंग कंदी हुजे ख़बर हुजेसि त मुंहिंजे मुड़ुस वटि ताक़त नाहे पोइ बि अंगल करे मुड़ुस खे दर दर जो भिकारी बनाइण ते मजबूर करे जंहिं ॻाल्हि जी मुड़ुस में हिम्मत न हुजे उन शइ ते मजबूर करे या मुड़ुस इज़त करे उनखे माण्हुनि जे आॾो ख्वार करे इज़त न करे छो त मदीने जे मीर फरमायो रब जी ज़ात अगरि सजदे जी इजाज़त ॾे हा त ज़ाल खे इजाज़त ॾे हा त मुड़ुस खे मजाज़ी ख़ुदा समझी वेही सजदो करे उन औरत खे बि मां मुस्तफ़ा मुंहुं न लाहींदुसि जेका पंहिंजे मुड़ुस सां अञा सादी सिंधीअ में चवां बद अख़लाक़ी कंदी हुंदी मुड़ुस सां घटि वधि ॻाल्हाईंदी हुंदी मुड़ुस जी इज़त न कंदी हुंदी मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो उनखे मुंहुं न लाहींदुसि ऐं उहा औरत बिना हिसाब जे जन्नत में वेंदी जेका मुड़ुस खे ईंदो ॾिसी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह करे इस्तक़बाल करे ऐं ईअं चवे त बिस्मिल्लाहियूं कयां मुंहिंजो घोट अची वियो आहे दिल में ख्याल करे त अम्मा फातिमा ज़हरा सुणे अलीअ जो ईअं इस्तक़बाल कंदी हुई इंशाअल्लाह ताला अगर तव्हां सां ही नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं पाण अमल करे पंहिंजे बचड़नि ताईं पहुचाईंदासीं अल्लाह ताला उन्हनि खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो अल्लाह मुंहिंजो चवणो तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाईंदो व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन पौणा 2 कलाक वेठा हो तव्हांखे जस हुजे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो कॾहिं कॾहिं इहो ज़रूरु सोचींदा कयो मुंहिंजा दोस्त कॾहिं कॾहिं इहो ज़रूरु सोचींदा कयो तव्हां त हिकिड़ी राति जा उजागा मूंखां पुछो कल्ह किथे हुयुसि जवाब कंधकोट में हाणे कंधकोट किथे आहे साईं गुल मोहम्मद खां पुछी ॾिसो सिंध जी आख़िरी वञी सरहद बीठी कल्ह एॾो थकिजी पियुसि जो राति मुंहिंजो प्रोग्राम हुयो कॾहिं यासीन में न करे सघियुसि रस्ते तां मां मोटी आयुसि पोइ हिते राति गुज़ारी अॼु हिते सुभाणे वरी मक्सी गुल मक्सी सदाबहार मक्सी सुभाणे हुते पूरो रबियुल अव्वल जो महीनो ॾींहं रातियूं कॾहिं सिंध जी हूअ कुंड कॾहिं सिंध जी हूअ कुंड यकीन खे ॾाढा थकिजी था पऊं तव्हां चवंदा हूंदो त ही फलाना जलाली को दोस्त थक इंसान ऐं असां बि यार
नथा प्रोग्राम ॾियो त फ़कीर महबूब थो कावड़ जे त मियां बाबर कुछ भी कर मूंखे प्रोग्राम खपे। बाबर वरी अॻिते थो कावड़ करे से असां ग़रीब आहियूं नथा ॾियो त ठीकु आहे असां नथा पुछी सघूं अदा हाणे मजबूर सो इन करे हाणे मां हिकिड़े या ॿिनि मिंटनि जे लाइ घणी न अदा पाणी ॾे हिकिड़े या ॿिनि मिंटनि जे लाइ बसि मां तव्हांजे आॾो हिकिड़ो मिसरो खनि वधि में वधि पढ़ां थो उमेद आहे नाराज़ न थींदा। कोशिश कयां त का नई नात पढ़ा। अली मोहम्मद मुकेरी में कहिड़ी पढ़ी है मुझे वेठा न उहा वरी हिते न पढ़ा ये दीवाना वेठा न अल्लाह से तव्हांजे मरहूम तनवीर जी बख़्शिश फरमाए जलसे रात उन जो नौजवान वीचारो जेड़े में शहीद थी अल्लाह ताला उन जी बख़्शिश फरमाए। तव्हांजे ॻोठ कहिड़ी पढ़ी है याद काने का अदा तू वेठे तोखे त याद हुंदी ना त मदीने जी ॿुधायां मदीने जे सिक जी ॿुधायां या जेको मदीनो घुमी आयो आहे उहा ॿुधायां सिक जी हाय हर साल मदीने हलजे सजो साल मदीने रहजे हर साल मदीने हलजे चो हर साल मदीने हलजे हरी सूर सजण सां सलजे हली सूर सजण सां सलजे हर साल मदीने हलजे हर साल मदीने हलजे को कहीं जो आको कहीं जो पेनू दर दर ते छोहण जन से नू को कहीं जो को कहीं जो पेनू दर दर ते छोहण जन से नू छो न झोल उताहू भरजे छो न झोल उताहू भरजे हल साल मदीने रहजे सजो साल मदीने रहजे हली दुखड़ो पिरीअ सां सलजे हली सूर सजण सां सलजे हर साल मदीने रहजे हर साल मदीने रहजे याद हुजे सरदार सदाई याद हुजे सरदार सदाई पैगंबर जो प्यार सदाई पैगंबर जो प्यार सदाई ॿियनि सूरनि खां दिलि पलजे ॿियनि सूरनि खां चओ ॿियनि सूरनि खां दिलि पलजे सॼो साल मदीने रहजे सॼो साल मदीने रहजे हली सूर सजण सां सलजे हली ॾुखड़ो पिणीअ सां सलजे सॼो साल मदीने रहजे सॼो साल मदीने रहजे पल पल जी दिल ताणे मदीनो पल जी दिल ताणे मदीनो है पल पल जी दिल ताणे मदीनो आयो जेको माणे मदीनो आयो जेको माणे मदीनो तेजो रूह हिते कीअं रलजे तेजो रूह हिते कीअं रलजे सॼो साल मदीने हलजे सॼो साल मदीने रहजे हली ॾुखड़ो पिरीअ सां सलजे हली सूर सजण सां सलजे हर साल मदीने हलजे हर साल मदीने हलजे उथी वञ सलात सलाम मुस्तफा जाने रहमत ना खो सलाम शमए बज़ में हिदायत बेला खो सलाम शमए बज़ में हिदायत बेला खो सलाम जे सुहानी चमका तैबा का जान सुहानी
सजन अफरोज़े साअत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमाए बज़ में हिदायत पेला को सलाम इसके आने से दोनों जहां सज गए जिनके आने से दोनों जहां सज गए प्यारे आका की आमद पे